गरीबाबाद जीवनारियूं, गरीबाबाद जीवनारियूं। बात जो बंद कई वेठियां। मां चवां तो मुखे जवाब दे छोरी। ज़फर चलो तो आई चा कल के खिलंदई मथा वटी परे थी। मां बरा तो मुखे छोरीअ खां जवाब खपे, न त अॼु ते इते ही ढेर कंदो सांस। छोरी तू त कल क्यों न खिलाइजे, जेको थियो सो थियो, पई निभाइजे। छा चवंदा माण्हू? माण्हुनि जे चवण ते पंहिंजी ज़िंदगी ज़हर कंदसि छा? न बाबा, जेतिरो हली त हलाईंदसि, न त बस। छोरी जे अज़रा किथे फाथल आ त माखे ज़रूर ॿुधाइजे। ना ज़ण त हिते अज़रा कई मौत तो वञे। मां त पंहिंजे अहमद जी तूं जान छॾायां। पर यो फैसलो ज़फर खां वठबो ज़रूर, छॾबुसि कोन। तू माठड़ी करे वेही रहो, ही घर तो जो आ। ओ इए चाड़ेस अञा मथे ते चाड़ेस। चुप हणे न लत। पर ज़रीना पंहिंजे छोकरे में भी त हाल कोन्हे न। को इश्क कम इंदुसि छा? को धंधो धाड़ी करे पंहिंजे पेरनि ते बीहे त असां बि का मिंठ मेड़ कयूं। हेॾो मथो था आणूसि, हेॾियूं रड़ियूं था कयूंसि, पर पंहिंजी ॻाल्हि का मञे थो, को सम्झे थो ॻाल्हि खे? यार का ख़बर पई त उन रात अज़रा ते हमलो कंहिं करायो हो ऐं घर में केर घिड़िया हुआ। मां अज़रा जे मामले खां वधीक तुंहिंजे हमले ते फिक्रमंद आहियां, जो तुंहिंजे हमले जो पहिरियों ई कोन थो लॻे। ऐं हरू भरू तो ॿिन्ही खे पंहिंजे घर मां लोथे कढी छॾियो आहे। छो? इहा ज़ाल आहे, हां? इहा धीउ आहे जेका धीउ खे छुड़वाग छॾियो अथसि, जो भितियूं में टपी थी वञे। बक्की थो तूं चरियो थी वियो आहीं तूं सफ़ा। में त इहो शर्म बि कोन्हे। हरू भरू पंहिंजी धीउ ते अहिड़ा इल्ज़ाम थो हणे। तूं त को सफ़ा बेलजो बेशरम माण्हू आहीं। तो ही दिमाग़ ख़राब कयो आहे हुननि जो, तो ही दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे। मां ॿुधाए थो छॾियां, छो थो पासो खणी हुननि जो? हां अजायो खारे ख़राब कयो थी ॿिन्हिनि खे। छा थियो थी तोखे? माना त तोखे छॾे ॾियां त जीअं वणई तीअं तूं कंदो वञ। हूअ मुंहिंजे अबे जी धीउ आहे, मुंहिंजी भेण आहे। आख़िर मूंखे कहका न ईंदो त ॿियो कंहिंखे ईंदो? ऐं तूं नई ज़ाल जे चवण ते हुननि खे तकलीफ़ ॾींदे ऐं मां माठ कयो वेठो हूंदुसि। न ईअं कोन थींदो ज़फर, ईअं कोन थींदो। तूं भेण खे भली भेण करे हुनजो घर बर्बाद कर। भले घर वेहरी खाराइनि, केतिरो खाराईंदे आहिनि। आधा नाज़िर तव्हां पंहिंजनि मामलनि में मूंखे न घेलियो। ही जेको कुछ थिए थो मुंहिंजे चवण ते नथो थिए। माई ॾिस मां तो सां उलझण कोन आयो आहियां। मूंखे ज़फर सां ॻाल्हाइण ॾे, तूं विच में न अच। तव्हां था आणियो, हर मुंहिंजो नालो छो था आणियो विच में? कुझु होश खां कम वठो। मां होश में आहियां, होश में। ज़फर होश में कोन्हे ऐं हिनखे होश में आण, न त सुठो कोन थींदो। जेको बुरो थियो न उनखे मां मोह ॾींदुसि। बाक़ी जेको तोखे करणो आहे न सो वञी कर। ठीकु आहे, हू मूं वटि रहंदियूं, तूं ख़र्च पहुचाइजां। वाह जो रहंदियूं तो वटि से, वाह जो रहंदियूं। ख़र्च पहुचायां न मां, छो मां लोधे कढियो मान? न बाबा, तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे। जे अची रहनि न त ही संदन घर अथनि, न त तो वटि वेठियूं हुजनि, वेठियूं धूड़ पाइनि। मोहम्मद अली, मां तुंहिंजे इंतज़ार में हुयुसि। खैर त आहे न रईस? मुंझी पियो, का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मां छा कयां। तूं मुंझी पियो आहीं? तूं उहो कहिड़ो सुट आहे जेको तोखां नथो सुलझजे? मोहम्मद अली खान, शरीफ मूं ते बाहि लॻो पियो आहे। हू मूंखे पीउ न पर हिटलर थो समझे। हुन ते हमलो कंहिं कयो आहे इहो मूंखां पहिरियों नथो लॻे। तोखां पहिरियों नथो लॻे? इहो कीअं मुमकिन आहे रईस? तूं त बाबा वॾी गिजा आहीं, तुंहिंजी नज़र त वॾो मार थी करे तोखां का शइ नथी लिकी सघे। इहो नामुमकिन आहे।
मोहम्मद अली तू पुलिस जो मानू ही मां त गुग उंदे में आया तू का मदद कर का वाट दे मुखे। ठीक है मां कोशिश कयां थो भला को कंहिं में शक ब मानू मुंजी नजर में आहिनि पर उहे चिट्टा नथा थियनि। हिकिड़ो असलम ॿियो मुंहिंजो पुट दिलावर। दिलावर दिलावर कीअं मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। दिलावर शरीफ खे सही नथो छो त मुंहिंजे मुए खां पोइ मुंहिंजी पग जो हक़दार शरीफ आहे। इहा ॻाल्हि दिलावर खे नथी आठड़े। शरीफ ॾाॾे पोटी मां अथमि ऐं मुंहिंजी पग जो हक़दार उहो ई आहे। इन्हीअ करे थी सघे थो दिलावर ई हुजे। रईस सुट मुंझल आहे ॿई घर जा माण्हू अथई ॾिसजांइ इन्हनि मां को न को ज़रूरु निकिरंदो। जे निकितो त पोइ छा कंदी? छा कंदुसि? चीरे फाड़े छॾींदोमान जिन मूंखे ॾंभ ॾिना आहिनि मुंहिंजे अंदर खे चीर ॾिना अथनि उन्हनि खे मां छा कंदुसि? मोहम्मद अली तोखे शायदि ख़बर न आहे इन्हनि जे करे मुंहिंजे पुट जे विच में केॾी वॾी दीवार पैदा थी वई आहे। मां रोज़ मरां थो रोज़ जियां थो उन्हनि खे छा कंदुसि? मूंखे ख़बर आहे त मां उन्हनि जो कहिड़ो असरु कंदुसि। अरे ॾाढो को टिजणो आहे असलम। रैस ॾाढी कोशिश में आहे शक असां में अथसि पक करण थो चाहे पहिरीं ॾाढो गंद थींदो। हाणे ॿुधाए छा करणु घुरिजे? मूंखे त का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। बाबे सूबेदार मोहम्मद अलीअ खां मदद घुरी आहे। छा कंदो सूबेदार मोहम्मद अली? ऐं शायदिन में आहियूं तूं ऐं मां। यार तूं त आहीं पुट सो भी मो भी पुट तोखे त बख़्शे सघे थो। मुंहिंजो असर छा थींदो तूं समझी सघी थो। अरे ॾाढो को टिजणो आहे असलम ॾाढो टिजणो। छा कंदो नसरुल्लाह खान छा कंदो? मां आहियां न तोसां गॾु। यार ऐं मौत ई त बराबर दिलावर टिजां थो पर पंहिंजे कान न अज़रा जे करे त किथे अज़रा खे थक न हणे। मूंखे छा कंदो? मां त घणो अॻिते पियो सोचां तमामु घणो अॻिते पर ख़ैर पंहिंजी त मंज़िल हिकु आहे। मूंखे बाबे जी पग खपे ऐं तोखे अज़रा सो लोड़णो त पवंदो न दिलबर। अज़रा जे करे ही असलम पूरी दुनिया खे बाहि लॻाए सघे थो। मां त रोलाकन में अची वई आहियां न घर जी न घाट जी। धरती जाइ ई नथी ॾे। मां वरी मामे नाज़ण वटि आहियां। वरी रुसी आया आहियो? इहो रोज़ जो भंडण? अम्मा बाबा ठहनि ई नथा। हाणे त बाबा मूं ते कावड़ियो आहे। हुन उन राति वारा मुंहिंजा पेर सुञाता आहिनि। चवे थो त ॿुधाए कंहिंसां मिलण वई हुईं। हाणे मां छा ॿुधायां? इहो त गज़ब थी वियो। इहा राति विसरंदी कान। माना त काफ़ी सियाणो आहे। बाबा सही तो सोचे। हो चए तो त तूं जेकॾहिं अगर कंहिंखे चाहे थी त मूंखे ॿुधाए मां उन जो बंदोबस्त कयां। पर मां बाबा सां ॻाल्हायां ई नथी। अगर तूं चए त मां तुंहिंजो नालो खणां। तूं त कुछ करे ई नथो। मूंखे ई कुछ करणो पवंदो। इहे चवण जूं ॻाल्हियूं आहिनि नज़रा।
एक बेरोजगार बियो भटकियल केर संग ॾींदो हुनखे। तुम फिलहाल तरसाए तरसाए शरीफ तरसी ई वेंदासे। अज़रा उबहरो कदम कोन खणबो। बाबो अगई तुंहिंजे पोयां बाहि बारी थो वञे। हकीम साहब पूरो हफ्तो गुज़री वियो आहे जो को मरीज़ हेॾे रुख ई नथो करे। मां त उबासी भरे भरे उबास जो मरीज़ थी वियो। अरे केतिरा दफ़ा चयो थो मैं त भंगड़ीअ जी चुकड़ी चटींदो कर त दिमाग़ जाइ ते अची। इहो बागूअ जेॾो वात थो फाड़ी त मूंखे बि भाव थो थिए। हाणे हिकिड़ो कमु कर, थोड़ा मथे खे ज़ोर त ॾे। हकीम साहब हे हकीम खानो आहे, वो हजामत खानो कान्हे जो मां तुंहिंजी वेही मालिश कयां। अरे हेॾे तोते या पुट मिठू, मूं तोखे केतिरा दफ़ा चयो आहे त हिकमत खाने जी सफ़ाई कंदो कर। हे ॾिसी कोन थो मखियूं फिरी वयूं आहिनि मुंहिंजे पोयां। मांधाणी जहिड़ो बूथ अथई, मांधाणी जहिड़ो बूथ, चालीह जहिड़ो वात खुलियो पियो अथई, इन ते मखियूं न ईंदियूं त बाक़ी गध घोड़ा ईंदा छा? चुप ख्याल ख्याल मरीज़ मरीज़। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अचो अचो। हकीम साहब मूंखे खेचली के का ॿी बीमारी ख़ासि त नज़र कान थी अचे। मूंखे लॻे थो त हिन चारी खे हलण जी बीमारी आहे। हा न, सच थो चवां। हकीम साहब इहो सही थो चवे त मूंखे निंड में हलण जी बीमारी आहे। उस्ताद वॾा ॾिसो ॾिसो असांजा तजुर्बा चओ तो अॼु तोखे अकुल ई कान्हे। ॾिसो ईअं ख़बर पइजी वई हिनखे हलण जी बीमारी आहे। आहियां मां बि तोसां गॾु हकीम जान न। अरे चुप, हकीम मां या तूं? बाटे मुहांडरा। हाणे तूं उथ तकड़ कर, वञ चांहि मुंहिंजे लाइ वञी वठी आ, वञ चांहि वठी आ। निकिर हल हल। हिकिड़ी मूंखे ॻाल्हि त ॿुधा, इहो जेको तुंहिंजो नालो आहे खेचली, इहो तुंहिंजो नालो तो थी खेचली कीअं पियो? तूं खेचल में ॼाई है या नंढे लाइ वॾी हरकत हुई? अम्मा त मुंहिंजो नालो ई खेचली रखियो, मां छा कयां? माणे भलो कमु कयो इहो, पर ॻाल्हि त ॿुधा मूंखे, हाणे बि खेचली है खेचल छॾे वई आहे? छा मतलब? मुंहिंजो मतिलबु आहे तोखे ॿी कहिड़ी बीमारी आहे, खेचल वारी या ॿी अथई का? हकीम साहब मूंखे रात में निंड नथी अचे, मां छा कयां? ॾींहं जो दिलि थी चवे त ज़ोर सां ॻायां ऐं डांस कयां। तुंहिंजी दिलि ॻाल्हाइण लाइ छा थी चवे? तूं ॿुधंदे? अल्लाह नूर भटारे। हा हा आ त लाटूड़ा फिरायूं दोस्त घणी खन दिल भिंदरायूं।